सिंध हाई कोर्ट में निमरा काजी केस जी ॿुधणी। अदालत में आईजी सिंध कामरान फज़द, एडिशनल आईजी कराची गुलाम नबी मेमन, डीआईजी सीआईडी, डीआईजी ओभर ऐं ॿिया पुलिस ऑफिसर पेश थिया, जॾहिं त अदालत में निमरा काज़मी जा वालिदैन बि पेश थिया। केस जी ॿुधणी सिंध हाई कोर्ट जे जस्टिस इक़बाल अहमद कलोड़े ते बदल 2 रुकनी डिवीज़न बेंच कई। अदालत पुछाणो कयो त निमरा काज़ी किथे आहे। एडवोकेट जनरल सिंध चयो त ख़ुशख़बरी इहा आहे त निमरा काज़मी बाज़ियाब थी वई आहे। अदालत में पुलिस निमरा काज़ी खे मुड़िस सां गॾु पेश कयो। अदालत निमरा काज़मी खे घुराए पुछाणो कयो त अवां पढ़ियल आहियो। निमरा काज़मी जवाब ॾिनो, हा सर, आऊं 10हों क्लास पास आहियां। अदालत चयो त जेकॾहिं तव्हां मैट्रिक पास आहियो त 18 सालनि जी न आहियो। अदालत चयो त सिंध जे कानून मूजिबि 18 सालनि जी ॼमार में शादी थी सघे थी। अदालत निमरा खे चयो त तव्हांजो मेडिकल चकास थींदो। जेकॾहिं अवां जी उमिरि 18 साल आहे त पोइ अवां जी उमिरि जो तयन कयो वेंदो। जेकॾहिं अवां जी उमिरि 18 साल खां घटि आहे त पोइ इन केस जो फ़ैसिलो कयो वेंदो। अदालत निमरा जो मेडिकल चेक कराइण ऐं तालीमी सर्टिफिकेट में उमिरि जो तयन करण बाबति रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी 11 जून ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधणी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे निमरा काज़मी जे वालिदैन चयो त मुंहिंजी धीउ खे वरगला अगवा कयो वियो हो। मूंखे पंहिंजी धीउ वापसि कराई वञे। अदालत में निमरा काज़ी सां संदसि माउ मुलाक़ात करे रोईंदी रही। और ये चीज़ तो मेरे साथ तुम्हारी माँ ने उनकी खामोशी से इसको लेके चले गए और बोले जब मैं ये कहती पहुंची थी मैं मान ही नहीं सकती। तुमने मुझे कहा मुझसे सिक्योरिटी गार्ड भेजी थी। तुमने मुझसे कहा फिर तुम बोले सिक्योरिटी नाम सी बात नहीं जा सकती। सिंध हाई कोर्ट 12 मीडिया सां ॻाल्हाईंदे औरतनि जे भलाई वारे खाते जी वज़ीर शेला रज़ा चयो त असां कोशिशूं करे रहिया आहियूं। जल्द दुआ ज़ारा खे बाज़ियाब करायो वेंदो। हुन चयो त निमरा काज़मी बि बाज़ियाब थी वई आहे। शेला रज़ा जो चवणु हो त जेकॾहिं जुमे ताईं छोकिरी बाज़ियाब न थी त असांखे छोकिरियूं बाज़ियाब कराइण अचनि थियूं। क्यों हमें नहीं ये बच्चे बरामद करके दिए जा रहे? तो डीआईजी मानसेरा और डीआईजी हज़ारा, आप प्लीज़ कोशिश करें कि ये बच्चे हमें दे दें। फ्राइडे तक ये बच्ची हमें दे दें, वरना हम बहुत गलत रिएक्शन आपको देंगे। हम बताएंगे आपको कि हमें अपनी बच्चियां लेनी आती हैं। कैमरामैन अरसलान अमन सगत, सिकंदर भुट्टो, सिंध टीवी न्यूज़, कराची।